आदिलपुर शहर जे उन्हनि बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि पारां घरनि ते आदिलपुर पुलिस जे मुबैना चढ़ाई करे नौजवान खे खंबे गुम करण ख़िलाफ़ पाकिताब हथनि में खणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे 4 कलाक धरणो हंयो वियो। इन मौक़े ते मुतासिरनि अला उनड़ नसीबुल्ला उनड़ हबीबुल्ला उनड़ अब्दुर्रहमान उनड़ राशिद उनड़ ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आदिलपुर पुलिस बासरनि जी वांगार वांदे चढ़ाई करे घरनि जो तक़दुस पायमाल कंदे उन्हनि जे नौजवान अल्ताफ़ उनड़ खे खंबे खणी गुम करे छॾियो आहे। हुन चयो त जेकॾहिं उन्हनि जे नौजवान जो कसूर आहे त पुलिस केस ज़ाहिर करे। ॿिए तरफ़ SHO आदिलपुर गुलाम मुस्तफ़ा मीरानी मौक़िफ़ ॾींदे चयो त कुझु ॾींहं अॻु शहर जी दुकान मां मोबाइल समेत ॿियो सामान चोरी थियो हो। नंबर ट्रेसिंग बाद मोबाइल अल्ताफ़ उनड़ वटां हथ आई आहे। इन सिलसिले में अल्ताफ़ उनड़ खे हिरासत में वठी पुछा ॻाछा कई पई वञे। होॾां लगातार 4 कलाकनि ताईं रोड बंदि हुअण बाद DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल क़ादिर चाचड़ पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे रोड खोलायो। इन मौक़े ते DSP घोटकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चोरी मामले तां गिरफ़्तार थियल नौजवान जे वारसनि सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। जांच मुतालबो तस्लीम कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk